अमा खे ख़बर ॾींदा हलूं। ईद उल अज़हा वारे ॾींहुं स्वीडन मुल्क में क़ुरान पाक जी बेहुरमती कई वई। उन्हीअ खां पोइ हिकु नौजवान मुस्लमान अहमद अल-वश नाले हिकु अहिड़ो एहतिजाज स्वीडन में करे ॾेखारियो जंहिंजी अॼु पूरी दुनिया में ॻाल्हि थी रही आहे। तफ़सील कुझु हिन रीत आहे त क़ुरान शरीफ़ जी बेहुरमती करण खां पोइ 32 सालनि जे मुस्लमान अहमद अल-वश स्वीडन जे कोर्ट में पटिशन दाख़िल कई त यहूदियुनि जे मुक़दस किताब बाइबल ऐं तौरेत खे मां साड़णु चाहियां थो। उन्ही जी इजाज़त ॾिनी वई छो त स्वीडन मुल्क में कंहिं बि मज़हब जी मुक़दस किताब जी बेहुरमती करण जो क़ानून मौजूदु आहे। उन लाइ अहमद अल-वश जो चवणु हो त जीअं ई क़ुरान पाक खे सिक्योरिटी फोर्सिस जे विच में साड़ियो वियो, आऊं बि उन्हीअ सिक्योरिटी फोर्सिस जे विच में बाइबल ऐं तौरेत खे साड़णु चाहियां थो। उन्हीअ ख़बर जे अचण खां पोइ इसराइल मुल्क समेत तमामु यहूदियुनि ईसाइनि में जे कावड़ जो इज़हार कयो ऐं धमकी ॾिनी वई त जेकॾहिं असांजे बाइबल ऐं तौरेत खे साड़ियो वियो त उन्हीअ खे असां बर्दाश्त न कंदासीं। इसराइल जो चवणु हो त तौरेत असांजो मुक़दस किताब आहे, उन्हीअ जी हिफ़ाज़त असां ते फ़र्ज़ु आहे ऐं असां उन्हीअ हिफ़ाज़त कंदासीं। जंहिंखां पोइ स्वीडन जी अदालत अहमद अल-वश खे तौरेत ऐं बाइबल साड़ण जी इजाज़त ॾिनी। नौजवान मुस्लमान अहमद अल-वश ठीकु मुक़ररु वक़्त ते तयथियल जॻह ते हिकु हथ में तौरेत बाइबल ऐं ॿिए हथ में हिकु लाइट खणी अची पहुतो। पूरी दुनिया जी मीडिया जूं नज़रूं नौजवान मुस्लमान अहमद अल-वश जे हथ में मौजूदु लाइटर ते हुयूं त कंहिं वक़्तु नौजवान मुस्लमान अहमद अल-वश तौरेत ऐं बाइबल खे साड़े थो, पर अचानक नौजवान अहमद अल-वश लाइटर खे हेठि ज़मीन ते उछलाए ऐं चवणु लॻो त हीउ मुंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करण जो तरीक़ो हो त जीअं अवां यहूदियुनि ऐं ईसाइनि में पंहिंजे मुक़दस किताब खे साड़ण जी ॻाल्हि ॿुधी केतिरी कावड़ ऐं ॾुख थियो आहे, ईअं ई असां मुस्लमाननि खे बि पंहिंजे क़ुरान पाक सां एतिरी मोहबत आहे ऐं दुनिया जे सभिनी मुस्लमाननि जी केतिरी दिलि आज़ारी थी हूंदी। मां तौरेत ऐं बाइबल मुक़दस किताब खे साड़ण जो सोचे बि नथो सघां। उन्हीअ वक़्तु नौजवान मुस्लमान अहमद अल-वश वटि मौजूदु क़ुरान शरीफ़ पिणु मौजूदु हो, जंहिंखे हुन चुमी ॾेई ऐं चयो त तौरेत ऐं बाइबल जी तस्दीक़ मुंहिंजो क़ुरान पाक बि करे थो ऐं उहे मुस्लमान किताब आहिनि। असांजो क़ुरान पाक असांखे इहा तालीम नथो ॾिए त कंहिं मुक़दस किताब जी बेहुरमती करियूं। उनखां पोइ यूरोप, अमरीका ऐं इसराइल जे क़ानून में उहा तरमीम करण जो सोचियो पियो वञे त असां पंहिंजे क़ानून में उहा तरमीम करियूं त कंहिं बि मज़हबी किताब जी बेहुरमती करणु ग़ैर क़ानूनी अमल आहे। ॾिसंदा रहो ख़बरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।